हिन वीडियो में असां पढ़ंदासीं स्टेटिस्टिक्स जे बारे में। हाणे स्टेटिस्टिक्स जो मतिलबु हूंदो आहे इल्म शुमारियात। अच्छा, इहो त हिन जो लफ़्ज़ी माना आहे स्टेटिस्टिक्स आहे छा? स्टेटिस्टिक्स हिकिड़ो वॾो टर्म आहे जंहिंमें असां डेटा खे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं, उन मां मुख़्तलिफ़ मानाऊं कढंदा आहियूं या उन जा मुख़्तलिफ़ अमल कंदा आहियूं। जंहिंमें कहिड़ा कहिड़ा अमल आहिनि? हिकिड़ो आहे त डेटा खे कलेक्ट करणु, यानी उन खे गॾु करणु। उन खां पोइ डेटा खे प्रेज़ेंट करणु या ऑर्गेनाइज़ करणु, यानी उन खे हिकिड़ी सुठी सूरत में, हिकिड़े सुठे ॾिसण वारे अंदाज़ में रखणु। ऐं टे नंबर ते आहे डेटा खे इंटरप्रेट करणु या एनालाइज़ करणु, मतिलबु उन मां कंहिं फ़ैसिले ते पुॼणु, उन मां कंहिं अंजाम ते पुॼणु, उन मां को फ़ैसिलो वठणु। त डेटा खे असां मुख़्तलिफ़ तरीक़नि सां इस्तेमालु कंदा आहियूं। इन सॼे खे मिलाए करे चइबो आहे इल्म शुमारियात। यानी त जेको डेटा असांखे मिले थो, कहिड़ी बि सूरत में मिले थो, उन खे असां इस्तेमालु करे उन मां कंहिं फ़ैसिले ते पुॼूं। अच्छा, हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ु आहे जंहिंखे चइबो आहे वेरिएबिलिटी, यानी तब्दील थियण जी जेका ख़ासियत आहे उनखे चइबो आहे वेरिएबिलिटी। मतिलबु असां वटि डेटा हूंदी आहे त ज़रूरु डेटा असां वटि साॻी न हूंदी आहे ऐं हिकिड़ी न हूंदी आहे। असां वटि मुख़्तलिफ़ क़िस्मनि सां, मुख़्तलिफ़ तरीक़नि सां डेटा ईंदी आहे, जंहिंमें कुझु अंग मथे हूंदा आहिनि, कुझु अंग हेठि हूंदा आहिनि, कुझु माण्हू हा कंदा आहिनि, कुझु माण्हू न कंदा आहिनि। त इन खे चइबो आहे तब्दील थियण वारी ख़ासियत। त डेटा में इहा ख़ासियत मौजूदु हूंदी आहे त डेटा असांखे हमेशह साॻी न मिलंदी आहे ऐं डेटा तब्दील थींदी रहंदी आहे। मिसाल था वठूं त अगरि असां 5 माण्हुनि खां पुछूं त कल्ह तव्हां मूं केतिरनि माण्हुनि आइसक्रीम खाधी? त हर माण्हू चयो मां न खाधी, ॿिए बि चयो मां न खाधी, टे बि चयो मां न खाधी, चोथे चयो मां न खाधी, पंजे बि चयो त मां न खाधी। त अगरि असां वटि 5 माण्हू अहिड़ा थी विया जिन 5 आइसक्रीम न खाधी, पर उन साॻी जॻह ते असां 5 ॿिया माण्हू खणूं था या भले साॻा ई माण्हू खणूं था ऐं उन्हनि खां पुछोसीं त तव्हां मां अंगूर केतिरनि माण्हुनि खाधा? त हिकिड़े चयो त मां 9 खाधा, ॿिए चयो त मां 235 अंगूर खाधा कल्ह। उन खां पोइ टे चयो त मां सिर्फ़ु 17 अंगूर खाधा, त मूंखे एतिरा न वणंदा। उन खां पोइ चोथे माण्हू चयो त मां सिर्फ़ु 5 खाधा ऐं आख़िरी माण्हू चयो त मुंहिंजो त पंहिंजो बाग़ आहे, मां 318 अंगूर खाधा। हाणे हिते ॾिसो त असां वटि डेटा जेका आहे उहा तब्दील थींदड़ सूरत में मिली वई। पहिरें में असांखे भले साॻी मिली, छाकाणि त उहा अहिड़ी शइ हुई जेके आमतौर ते माण्हू न आहिनि खाईंदा। उन खां पोइ अंगूर हुया त अंगूर असांखे कंहिं कुझु बि न खाधा, कंहिं घटि खाधा, कंहिं वधीक खाधा, त असांखे डेटा हेठि मथे अंगनि में तमामु घणी फ़र्क़ सां मिली वई। ऐं इन खे चइबो आहे वेरिएबिलिटी, यानी तब्दील थियण जी ख़ासियत। ऐं डेटा जो तब्दील थियणु जेको आहे उन खे असां वेरिएबिलिटी चवंदा आहियूं। ऐं स्टेटिस्टिक्स में असां इहो जेको वेरिएबिलिटी आहे इन जो शुमार बि कंदा आहियूं। यानी असां इहो ॾिसंदा आहियूं त किथे वेरिएबिलिटी घटि आहे, किथे वेरिएबिलिटी वधीक आहे, ऐं असां इन खे क्वांटिफाए यानी त उन जो अंग बि ॻोल्हींदा आहियूं। पर हिन वीडियो में असां उहो न कंदासीं, उहो असां बाद में ॿियनि वीडियोज़ में कंदासीं। त हिते असां वटि स्टेटिस्टिक्स में अचूं था पिया, त स्टेटिस्टिक्स में अचण जे लाइ हिकु शइ लाज़मी आहे। सभ खां पहिरियों असां सोचूं त स्टेटिस्टिक्स में कहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि, स्टेटिस्टिक्स में डेटा खे कीअं रिप्रेज़ेंट कबो आहे, ऐं उहे कहिड़ा सुवाल आहिनि जेके स्टेटिस्टिक्स में पुछा था वञनि। त मतिलबु पहिरियां असां अचूं त स्टेटिस्टिकल क्वेश्चन, यानी शुमारियाती सवाल छा आहिनि जेके असांखे करणा हूंदा आहिनि, जंहिंजे ज़रिए असांखे शयूं ॻोल्हणियूं हूंदियूं आहिनि ऐं शयुनि खे हल करणो हूंदो आहे। या डेटा असां जेका कलेक्ट कंदा आहियूं उनखे इंटरप्रेट कंदा आहियूं, ऑर्गेनाइज़ कंदा आहियूं, त छो कंदा आहियूं? स्टेटिस्टिकल क्वेश्चन्स छा आहिनि ऐं छो कया वेंदा आहिनि? ऐं अहिड़नि स्टेटिस्टिकल क्वेश्चन्स खे जवाबु ॾियण जे लाइ असांखे छा करणु खपंदो आहे? त असांखे कंहिं बि स्टेटिस्टिकल क्वेश्चन खे जवाबु ॾियण जे लाइ सभ खां पहिरियां त डेटा खे कलेक्ट करणो पवंदो आहे। मतिलबु असां वटि अगरि डेटा हूंदी त ई असां उन सुवाल जो जवाबु ॾेई सघंदासीं। ऐं उन खां पोइ उन डेटा खे असांखे ऑर्गेनाइज़ करे ऐं उन मां को तथ्य कढणो हूंदो आहे, को जवाबु कढणो हूंदो आहे। ऐं इहो लाज़िम आहे त जेका डेटा हुजे उन में तब्दील थियण वारी ख़ासियत हुजे, यानी वेरिएबिलिटी हुजे। हाणे कुझु स्टेटिस्टिकल क्वेश्चन्स मां रखां थो, जंहिंमें असां ॾिसंदासीं त इन्हनि मां कहिड़ा स्टेटिस्टिकल क्वेश्चन आहिनि, यानी उन्हनि खे हल करण जे लाइ असांखे डेटा जी ज़रूरत पवंदी ऐं वेरिएबल डेटा जी ज़रूरत पवंदी, यानी तब्दील थींदड़ डेटा जी ज़रूरत पवंदी। त हेठियों मां कुझु लिखां थो ऐं उनखां पोइ मां तव्हांखे चवंदुमि त तव्हां कुझु देरि इन वीडियो खे पॉज़ कयो ऐं ॾिसो त इन्हनि मां कहिड़ा कहिड़ा जेके आहिनि सवाल उहे स्टेटिस्टिकल आहिनि ऐं कहिड़ा सवाल अहिड़ा आहिनि जेके स्टेटिस्टिकल न आहिनि। मतिलबु कहिड़नि सवालनि लाइ असांखे डेटा खपंदी ऐं कहिड़नि सवालनि खे बग़ैर डेटा जे बि हल करे सघिजे थो। हाणे अचो त गॾिजी करे था ॾिसूं इन्हनि खे। सभ खां पहिरियों असां वटि सुवाल आहे, हाउ मच डज़ माई पेट ग्रेप फ्रूट वे? मतिलबु मुंहिंजो जेके घर में मौसमी लॻल आहे उनजो केतिरो वज़न आहे? हाणे घर में जेको मौसमी लॻल आहे मूं वटि, ज़रूरु उहो हिकिड़ो ई मौसमी हूंदो या घर में पियो हूंदो, उहो को वण त न आहे या खोड़ मुख़्तलिफ़ क़िस्म जे बाग़नि में न आहिनि आयल, त
त इन लाइ डेटा जी ज़रूरत न आहे। इहो हिकिड़ो ई ग्रेप फ्रूट आहे जेको मूं वटि पियो आहे घर में, त उनजो सिर्फ़ु हिकिड़ो ई जवाबु थींदो ऐं उनजे लाइ डेटा खे कलेक्ट करण जी ज़रूरत न पवंदी। त इन जो मां सिर्फ़ु हिकिड़ो जवाबु लिखी सघां थो त मां वटि जेको घर में पियो आहे उनजो वज़न 1 पाउंड आहे। ऐं पाउंड जो एको आहे LB, इनखे LB सां छो कबो आहे त माना 1 पाउंड जो वज़न आहे उनजो ऐं उहो मुंहिंजे घर में लॻल आहे। अगरि तव्हां इन सवाल ते गौर कयो त इन सवाल में तब्दील थियण वारो आंसर यानी वेरिएबिलिटी न आहे। जीअं मथे सवाल हुयो त घणनि माण्हुनि आइस्क्रीम खाधी आहे, त थी सघे थो कंहिं न कंहिं आइस्क्रीम खाधी हुजे हा, पर हिन में त सिर्फ़ु हिकिड़ो ई ग्रेप फ्रूट हुयो। हिकिड़ो ई ग्रेप फ्रूट हुयो त यानी असां वटि डेटा कलेक्ट करण जी पॉइंट न हुई। त मतिलबु इहो सवाल स्टेटिस्टिकल सवाल न आहे, शुमारियाती सवाल न आहे। हाणे ॿिए ते अचूं त ॿिए में आहे त व्हाट इज़ द एवरेज नंबर ऑफ कार्स इन अ पार्किंग लॉट ऑन अ मंडे मॉर्निंग। मतिलबु सूमर जे सुबुह ते हिकिड़े पार्किंग लॉट, कंहिं बि पार्किंग लॉट में केतिरियूं गाॾियूं बीहनि थियूं आम तौर ते, या एवरेज माना सरासरी छा आहे उन्हनि गाॾियुनि जी। त थी सघे थो कॾहिं वधीक गाॾियूं बीहंदियूं हुजनि, मिसाल हिकिड़े हफ़्ते 50 बीहनि थियूं, ॿिए हफ़्ते 49 बीहनि थियूं, वरी टे हफ़्ते 50 बीहनि थियूं, वरी को अहिड़ो हफ़्तो अची थो वञे जंहिंमें 63 या 64 बीहनि थियूं। त मतिलबु इहो हिकिड़ो अहिड़ो जवाबु आहे इन सवाल जो जंहिंमें असांखे डेटा कलेक्ट करणी पवे थी ऐं उन डेटा खे असांखे इंटरप्रेट करणो पवे थो। मतिलबु उन में वेरिएबिलिटी बि आहे, तब्दील थियण वारो आंसर बि आहे। थी सघे थो कॾहिं घटि गाॾियूं बीहनि, थी सघे थो कॾहिं वधीक गाॾियूं बीहनि। त मतिलबु इहो हिकिड़ो शुमारियाती सवाल आहे, इहो सही आहे। अच्छा, हाणे उन खां पोइ सवाल आहे त एम आहे हंगरी, त छा मूंखे बुख लॻल आहे। हाणे इहो जेको सवाल आहे इहो सवाल फीलिंग्स वारो आहे, इमोशन्स वारो सवाल आहे। इहो शुमारियाती सवाल न आहे, छाकाणि त इन जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो ई थी सघे थो, या हा जवाबु थींदो या न जवाबु थींदो। अगरि तव्हां खां कोई पुछे त तव्हांखे बुख लॻी आहे त तव्हां जवाबु ॾींदो हा, या जवाबु ॾींदो न। इहो शुमारियाती सवाल न आहे। इन में असांखे डेटा कलेक्ट करण जी ज़रूरत न पवंदी आहे ऐं न ई असांखे उन डेटा खे इंटरप्रेट करण जी ज़रूरत पवंदी, छाकाणि त इन में डेटा कलेक्ट करण वारो को मादो ई न आहे, को माना जवाज़ ई न आहे। त मतिलबु असां चई सघूं था त इहो जेको सवाल आहे एम आई हंगरी, इहो स्टेटिस्टिकल क्वेश्चन न आहे। हाणे उनखां पोइ सवाल आहे असां वटि त हाउ मैनी टीथ डज़ माई मदर हैव, यानी मुंहिंजी जेका वालदा आहे उनखे घणा ॾंद आहिनि। हाणे इन जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो ई थींदो, या त 28 हूंदा, या 30 हूंदा, या 32 हूंदा। सिर्फ़ु छो त उन में ईअं न आहे त अॼु सुबुह सां 28 हुया, वरी सुभाणे 32 थी विया, वरी 31 थी विया, वरी 40 थी विया, वधे घटे नथो। उन में तब्दील थियण वारो आंसर न आहे ऐं असांखे डेटा कलेक्ट न आहे करणी। त मतिलबु इहो बि शुमारियाती सवाल यानी स्टेटिस्टिकल क्वेश्चन न आहे। हाणे उनखां पोइ चौथे सवाल ते अचूं था। असां वटि सवाल आहे त हाउ मच टाइम डू द मेंबर्स ऑफ माई फैमिली स्पेंडिंग ईटिंग पर ईयर। त मुंहिंजे जेके घर जा भाती आहिनि उहे साल में केतिरो वक़्तु खाधो खाईंदे गुज़ारनि था। हाणे थी सघे थो मुंहिंजे घर में भाती वधीक हुजनि, थी सघे थो मुंहिंजे घर में जेके भाती आहिनि उन्हनि मां को माण्हू वधीक वक़्तु लॻाईंदो हुजे, को माण्हू घटि वक़्तु लॻाईंदो हुजे। त मिसाल मुंहिंजे घर में हिकिड़ो भाती आहे जंहिंजो नालो आहे ए, ऐं अगरि उहो जेको ए आहे उहो वधीक वक़्तु गुज़ारे थो, मिसाल मां चवां थो त जेको ए आहे उहो 813 कलाक लॻाए थो खाधो खाइणु साल में, ऐं उनखां पोइ जेको बी भाती आहे उहो 732 कलाक साल में वठे थो सिर्फ़ु खाधो खाइण जा। त मतिलबु ईअं माण्हू वधाईंदा वेंदासीं त उन में तब्दीली वधंदी वेंदी ऐं तब्दीलीअ जो आंसर जेको आहे उहो वधंदो वेंदो। त मतिलबु इहो हिकिड़ो शुमारियाती सवाल आहे ऐं इन में असांखे डेटा खे कलेक्ट करणो पवंदो, पोइ उन डेटा खे ऑर्गेनाइज़ करणो पवंदो ऐं पोइ उन मां हिकिड़ो असांखे जवाबु कढणो पवंदो। त इहो जेको सवाल आहे टाइम केतिरो लॻाए थी मुंहिंजी फैमिली, इहो सही सवाल आहे ऐं स्टेटिस्टिकल क्वेश्चन आहे। अच्छा, उनखां पोइ आख़िरी सवाल ते अचूं था। त आख़िरी सवाल आहे हाउ मेनी टाइम्स हैव आई वॉच्ड स्टार वार्स। मतिलबु स्टार वार्स हिकिड़ो ड्रामो आहे, त उहो पुछे थो त मां केतिरा दफ़ा ॾिठो आहे। इहो बि साॻियुनि मथियुनि सवालनि वांगुरु आहे, इन जो जवाबु सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे। जीअं मिसाल मां 7 दफ़ा ॾिठो आहे त मां लिखंदुमि मां 7 दफ़ा ॾिठो आहे। हाणे ईअं न आहे त मां सुबुह सां 7 दफ़ा ॾिठो हुयो, शाम जो 5 दफ़ा ॾिठो हुयो, या सुबुह जेको अॻिलो ॾींहुं ईंदो उन में मुंहिंजो 13 दफ़ा ॾिठल हूंदो। ईअं न आहे, इन जो सिर्फ़ु हिकिड़ो ई जवाबु आहे। त मतिलबु इन में का बि डेटा कलेक्ट करण जी ज़रूरत न आहे, उन डेटा खे इंटरप्रेट करण जी ज़रूरत न आहे। त मतिलबु इहो जेको सवाल आहे मां केतिरा दफ़ा स्टार वार्स ॾिठो आहे, इहो शुमारियाती सवाल या स्टेटिस्टिकल क्वेश्चन न आहे। त असां इन खे कटे छॾींदासीं। उमेदु आहे तव्हां सम्झी विया हूंदव शुमारियाती सवाल जे बारे में।